नाज़रीन प्रोग्राम आख़िर छाकरे में आऊँ तव्हांजो मेज़बान अली रज़ा मंगी तव्हांजे ज़रूरु हाज़िर आहियां। अॼु वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब M6 मोटरवे कराची सखर ऐं हैदराबाद जे विच में 306 किलोमीटर डिघी मोटरवे आहे, उनजो इफ़्तिताह करे छॾियो आहे। सखर में बि हुन तक़रीब खे ख़िताबु कयो, हैदराबाद में बि हुन तक़रीब खे ख़िताबु कयो आहे। हू चवे थो त असांखे गॾिजी तरक़ी ॾियारणी आहे मुल्क खे। M6 मोटरवे 30 महीननि में मुकमल कई वेंदी ऐं 7 अरब माज़रत सां 7 अरब रुपयनि जो काथो लॻायो वियो आहे। 30 महीननि अंदरि ही रिथा जेका आहे सा मुकमल कई वेंदी। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह समेत वफ़ाक़ी वज़ीरनि बि शिरकत कई आहे। सिंध जे वॾे वज़ीर पंहिंजी तक़रीर दौरान चयो त NH जी जेका स्पीड आहे उहा सिंध में सुस्त थी वेंदी आहे। उनजी दावा आहे त NH खां वधीक सिंध हुकूमत रोड ठाहे पई ऐं 7 खां बाईपास जो मुतालबो कयो आहे उन कुझु ॾोरापा बि ॾिना आहिनि वज़ीर आज़म खे। ऐं ॻाल्हि कंदासीं त मोटरवे स्कीम जे मोटरवे रिथा जे इफ़्तिताह खां पहिरियां ई करप्शन स्कैंडल बि ज़ाहिर थी चुको आहे, जेको ख़ासि तौर ते नौशरो फिरोज़ जे DC ऐं मटियारी जे DC कयो आहे। सॼी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त सीनियर सहाफ़ी आहिनि तज़ निगारनि काज़ी आसिफ़ साहब असां सां गॾु आहिनि। काज़ी साहब प्रोग्राम में भली कार चवां थो। काज़ी साहब पाण करप्शन स्कैंडल ते ॻाल्हायूं था, पर जेको अॼु इफ़्तिताह थियो आहे वॾो अलमियो आहे त इफ़्तिताह खां पहिरियां ई उहा रिथा जेका आहे उहा करप्शन जे वर चढ़ी वञे थी। इहो हिकिड़ो वॾो अलमियो आहे पंहिंजे समाज जो, पंहिंजे मुल्क जो। कीअं था ॾिसो अॼु वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब मोटरवे M6 जो इफ़्तिताह कयो आहे। सैयद मुराद अली शाह साहब ॾोरापा बि ॾिना आहिनि, शिकायत बि कई आहे त NH जी जेका रफ़्तार आहे उहा सिंध में सुस्त थी वञे थी। जी काज़ी साहब। जी असल में वज़ीर आला सिंध जो जेको इहो मौक़ुफ़ आहे उहो रुगो रफ़्तार सुस्त न बल्कि कम जे मयार जे हवाले सां बि आहे। त NH जो कम जो मयार बाक़ी सूबनि में ॿियनि सूबनि में हिकिड़ो आहे, पर सिंध सूबे में वरी हुनजो ॿियो मयार ॿिए तरीक़े जो आहे। ऐं हुनजो मिसाल जेको आहे तव्हां ॾिसी सघो था कराची सां हैदराबाद जो जेको नाम निहाद मोटरवे आहे उनजा हाल जेको आहे सो पहिरियनि ई 6 महीननि में ख़राबु थी वियो, हाणे त अञा वधीक हाल ख़राबु थी वियो आहे। त न रुगो इहो बल्कि हुनजो इहो बि चवणो त जेको मोटरवे जो रस्तो आहे जेको तव्हां अख़्तियार कयो आहे उनखां अलावा जेको पुराणो रस्तो जेको जिन जिन जाइ तां छॾियो वियो आहे उनखे बि मरम्मत करे ॾियो, छो त उते बि तमामु वॾा शहर आहिनि ऐं माण्हुनि जी आमद रफ़्त आहे त उहो जेको आहे सो उहो उनखे बहाल करणो घुरिजे। त इहे ज़ाहिर आहे उनजूं ॻाल्हियूं मुनासिबु हुयूं, पर हाणे NH जेका आहे उहा वज़ीर आज़म जे बि अंडर में आहे या न आहे। भले वज़ीर आज़म साहब त इहो बि चयो आहे त वाह ठीकु आहे असां ओचितो छापो हणंदासीं, कम जे मयार ते जेका आहे उहा कॉम्प्रोमाइज़ न कंदासीं, सभु शयूं जेके आहिनि उहे पंहिंजे हिसाब सां। पर हाणे ॾिसिजे त जेको टाइम जेको ॾिनो आहे जंहिं वक़्त में हिनखे पूरो करिणो आहे कमु उहो उते उन वक़्त में पूरो करे सघनि था या न, ऐं ॿियो त हुनजे कम जो मयार कहिड़े रखी सघनि था। सही। अच्छा काज़ी साहब असां वटि वाक़ई इहा ॻाल्हि त आहे त जेको बि रोड ठहे थो त कुझु महीननि खां पोइ उहो उखड़ी वञे थो। रोड हादसा जेके आहिनि उहे रोज़ जो मामूल आहिनि। जेकॾहिं नेशनल हाईवे जी ॻाल्हि कयूं, क़ौमी शाहराह जी ॻाल्हि कयूं त हैदराबाद ऐं सखर जे विच में जेका क़ौमी शाहराह जी हालत आहे बरसातुनि खां पहिरियां बि ॾाढी ख़राबु हुई ऐं बरसातुनि खां पोइ त यकीनी तौर ते थी आहे उहे चतियूं हणंदा आहिनि ऐं बाक़ी न त को रोड उहो मुकमल तौर ते बि कोन ठाहे वेंदो आहे। त हादसनि जो थियण जो सबबु जेको आहे उहो रोड जो नाकारा हुजण ऐं नाक़स मटीरियल इस्तेमालु जेको कयो थो वञे त उहो बि आहे। त तव्हां कीअं था ॾिसो त भला इहो पंजाब में KP में ॿियनि सूबनि में जेको मयार आहे NH जो, NH क़ौमी इदारो आहे, नेशनल सतह जो इदारो आहे त वफ़ाक़ी इदारो आहे, त सिंध में उन्हनि जो मयार में बि तब्दीली अची वञे थी, त इन जा कारण कहिड़ा थी सघनि था? असल में ज़ाहिर जेको NH में जेके ऑफिसर शाही आहे या जेको कुझु आहे घणा ई ॿिनि सूबनि जी आहे, KP जी आहे, पंजाब जो, त उन हिसाब सां जॾहिं उहा ॻाल्हि कयो था त उन में इनजो इफेक्ट अचे थो त हू पंहिंजे इलाइक़े में तमामु ज़बरदस्त कमु कराइनि था, हिन में को शक कोन्हे। तव्हां इस्लामाबाद खां पेशावर वञो मोटरवे तव्हांखे ज़बरदस्त नज़र ईंदो, लाहौर खां इस्लामाबाद वञो तमामु बहितरीनु ईंदो, पर तव्हां जेकॾहिं जेको आहे सो सखर ताईं बि अचो जेकॾहिं त तव्हांखे चङो मिलंदो, पर सखर खां हेॾे जेको मामिलो आहे उहो ॾिसूं था हाणे छा थो बीहे। पर जेको हादसा आहिनि उहा हादसनि जो ज़ाहिर आहे रोड सॼे पाकिस्तान जी ट्रैफ़िक जेका आहे उहा हिन रोड न रुगो पाकिस्तान बल्कि साउथ एशिया जी समूरी जी ट्रैफ़िक जेका आहे उतां वञे थी अफगानिस्तान खां मथे ताईं, त उनजो रोड रस्तो इहो ई आहे जेको असां पोर्ट सिटी सां हुनखे मिलाए थो। त हुन सां जॾहिं ट्रैफ़िक आहे त हुन सां जेको बंदोबस्तु नथो थिए उन रस्ते जो,
जंहिंजे करे हिते ख़ासि तौर सिंध जे इलाइक़े में तमामु वॾा हादसा थियनि था। सही। कायल साहब, मवासिलात जो निज़ाम बहितर थियण सां या रोड इंफ्रास्ट्रक्चर बहितर हुजण सां तरक़ी त थींदी आहे, माण्हुनि खे अच वञ में सवलाई थींदी आहे, कारोबार जेको आहे उनखे हथी मिले थी, पर असां वटि वरी इन क़िस्म जा जेके मनसूबा आहिनि उहे ॼण त उन्हनि में बि तफ़ावत रखियो वेंदो आहे। कुझु हुकुमरान चवंदा आहिनि त जेके रोड ठाहिण सां तरक़ी न ईंदी आहे, कुझु चवंदा आहिनि त रोड ठाहिण सां तरक़ी ईंदी आहे। त हाणे एक्सपर्ट्स जेके आहिनि उहे छा था चवनि, ऐं असां वटि जेको तरक़ीअ जो मयार आहे उहो कीअं आहे? जी कायल साहब, इन में त को शक न आहे त कम्युनिकेशन जे बहितर हुजण सां कारोबार में ऐं बाक़ी समाजी तरक़ी बि तमामु घणी तेज़ थी, लाॻापा तमामु तेज़ थियनि था, शहरनि ताईं रसाई तमामु तेज़ थिए थी, उन सां ज़ाहिर आहे उनजा असर तमामु काफ़ी मुस्बत थियनि था। उनखे मुस्बत असरनि खे बरक़रार रखण जे लाइ ज़ाहिर आहे उन्हनि खे उन मयार जो हुजणु घुरिजे ऐं हुकूमत खे अहिड़ी मनसूबाबंदी करणु घुरिजे त रुॻो पंहिंजे मर्ज़ी सां रस्तनि जे जेको आहे सो ड्रेग वेकर जे हिसाब सां न ठाहियो वञे, बल्कि जेका ज़रूरत आहे जिन जिन इलाइक़नि मां वञे थो ऐं जेतिरो नंढो रस्तो थी सघे, मतिलबु त फ़ासिलो जेतिरो घटिजी सघे उन हिसाब सां ठाहिणु घुरिजे। त ज़ाहिर आहे हिन सां तरक़ी त ज़ाहिर थींदी, इन में को शक न आहे। जॾहिं कराची ऐं सखर जे विच में वक़्तु तमामु घटि लॻंदो त माण्हुनि जी आमद रफ़्त ऐं शयुनि जी अच वञ में बि ओतिरी तकड़ा थींदी ऐं हुन सां बहितर असर थींदा। सही। अच्छा कायल साहब, राशिद महमूद सुमरे साहब बि उते तकरीर कई आहे, तकरीब खे ख़िताबु कयो अथई, ऐं उन जेका कमेटी जुड़ी आहे नेशनल असेंबली में सूबनि जे हवाले सां उनखे रद्द कयो आहे। उन जे हवाले सां बि वज़ीर आज़म खां नोटिस वठण जो ऐं उन ते कंहिं कंप्रोमाइज़ करण खां उनखे रोकियो आहे। इन बयान खे कीअं था ॾिसो? ऐं उन सां गॾोगॾु जेका ही करप्शन स्कैंडल आहे, पाण इन राशिद महमूद सुमरे साहब जे तकरीर खे पोइ डिस्कस कयूं था। पहिरियां जेको मुंहिंजो हिकिड़ो सुवालु आहे त जेको मटियारी ऐं नौशरो फिरोज़ में स्कैंडल ज़ाहिर थियो आहे, करप्शन स्कैंडल, जंहिंमें कुझु जवाबदार जेके आहिनि उहे गिरफ़्तार कया विया आहिनि, कुझु अञा फ़रार आहिनि, त छा था सम्झो त छा इन जा स्कीम ते, इन जा इन मोटरवे M6 ते के असर पइजी सघनि था, को कमु सुस्त रफ़्तारी जो या रुकिजी सघे थो, या नई रक़म जारी कई वेंदी ज़मीनुनि जी ख़रीदारी जे लाइ, या ॿीहर सिर कयो वेंदो? छा तरीक़ेकार छा हूंदो आहे जेकॾहिं इन क़िस्म जी सूरत? ज़ाहिर आहे तरीक़ेकार इहो आहे त जेको करप्शन थी आहे त उहा त सभिनी जे साम्हूं आहे, न हुन में को शक न आहे। ऐं उहे जेके करप्शन जेका थी आहे उनजा ॿई जेके ऑफिसर आहिनि उहे मुख़्तलिफ़ सूबनि सां तालुक़ रखनि था पिया, हितां जा न आहिनि, ऐं उहे ज़ाहिर आहे हितां जे माण्हुनि सां मिली उहा जो करप्शन कई आहे उहा उनजे करे कम ते असरु थियण जो न थियणु घुरिजे, छो त उहो माण्हू ज़िम्मेदार न आहिनि या उहो मनसूबो उन ॻाल्हि जो ज़िम्मेदार न आहे त उहा जेकॾहिं करप्शन थी आहे त कमु रोकियो जेसिताईं पैसा वापसि अचनि, इहो मुमकिन न आहे। उहो किथां बि गवर्नमेंट ॾींदा, किथां पूरत कंदी, पर उहो कमु जेको आहे उनखे पंहिंजे वक़्त ते पूरो करणो पवंदो। ऐं एॾी करप्शन इंतिहाई मायूस कोन आहे, ऐं इहो एॾो वॾो कमु जेके आहे उहो DC लेवल जो माण्हू जेकॾहिं करे सघे थो त बाक़ी पाकिस्तान में छा मुमकिन न आहे, इहो तव्हां सोचे सघो था। सही, बिल्कुलु सही था चओ। अच्छा कायल साहब, असां हिन ते प्रोग्राम पहिरियां बि करे चुका आहियूं त जेका नवनि सूबनि ठाहिण जे हवाले सां कमेटी जोड़ी वई आहे, ऐं उन हवाले सां मुख़्तलिफ़ माण्हू लातालकी जो बि इज़हार कंदा आहिनि त न इन क़िस्म जी का कमेटी न जोड़ी वई आहे, त शोशो त ज़रूरु आहे, इन क़िस्म जो शोशो आहे। अॼु राशिद महमूद सुमरो साहब पंहिंजी तकरीर दौरान इन जी निशानदेही कई आहे, वज़ीर आज़म खां मुतालबो कयो आहे त का बि सौदेबाज़ी न कई वञे, सिंध जा माण्हू कंहिं बि नए सूबे ठाहिण जे हक़ में न आहिनि ऐं को नओं सूबो नथा चाहियूं। इन बयान खे कीअं था ॾिसो ऐं इन क़िस्म जे शोषण खे कीअं था ॾिसो? चङी ॻाल्हि आहे, ऐं राशिद महमूद सुमरे जेकी ॻाल्हि कई आहे उहा बहितर आहे त कंहिं बि हिसाब सां सिंध जा माण्हू कंप्रोमाइज़ न कंदा हिन मामले ते, पर हुन तरफ़ ॾांहुं अहिड़ी सीरियसनेस आहे कोन। हाणे उहो हिन प्रोग्राम में त असां हिन मौक़े ते एतिरो तफ़सील सां ॻाल्हाए नथा सघूं, पर कमेटी जेका ठही आहे उहा कमेटी जेको असांखे इतला आहिनि त उहा त ख़ुदि जेको कमेटी जो चेयरमैन जंहिंखे बणायो वियो आहे ख़ुर्शीद शाह, उनखे बि ख़बर कोन्हे का, ऐं उहो बीमार आहे ऐं हुन पंहिंजे ॿाहिरि मुल्क में वञण जे लाइ जेका एप्लीकेशन ॾिनी, जेका अॼु जेको आहे अदालत उहा पाबंदी ख़तमु कई आहे, ECL में माण्हू नालो निकितो आहे, उहो ॿाहिरि वञे थो, पर पोइ
बि इन क़िस्म जी कमेटी ठाहिणी न खपंदी हुई, कहिड़ी ज़रूरत हुई स्पीकर खे एॾी जल्दी त जेको आहे इहा कमेटी ठाहे छॾे। पर हिन मौक़े ते जेका ॻाल्हि कई आहे आशीष सूमल साहब, उहा ठीकु आहे, मुनासिब आहे। अच्छा काज़ी साहब, आख़िरी सवाल आहे, मुख़्तसर जवाबु ॾिजो त छा राशिद महमूद सूमरो साहब त पंहिंजो फ़र्ज़ु निभाए, पर जेकॾहिं इन जी जॻह ते सिंध जो वॾो वज़ीर अहिड़ो बयानु ॾिए हा, इन क़िस्म जी ॻाल्हि करे हा, त छा वधीक असरु न रखे हा उहा ॻाल्हि वज़ीर आज़म जे आॾो? उहो मुंहिंजे ख़्याल में इन करे इहा ज़ाहिर आहे, हिन जो जवाबु त वॾो वज़ीर ॾेई सघे थो, पर वॾे वज़ीर खे इहा ॻाल्हि करणु घुरिबी हुई या हिन मौक़े ते, ऐं जेको आहे सो ज़रूरु करे हा। पर ज़ाहिर आहे उहो जेको असल में जेका हुते सीरियसनेस केतिरी आहे उनखे भई मुमकिन न आहे। असेंबली जा जेके आहिनि, ॾिसो न 2/3 मेजॉरिटी आहे किथे जेको ही कमेटी ठहंदी आहे हुनजो फ़ैसिलो थींदो। बिल्कुलु सही था चओ, त इन जे करे ही गैर ज़रूरी आहे, पर ज़ाहिर आहे को इशू थी वियो आहे त हुनखे छा थी करे सघिजे। सही, वॾी महिरबानी काज़ी साहब, तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम जारी आहे, वठूं था ब्रेक।